असांजो मेडमन काफ़िलो जेको आहे उहो थोड़ा शहर में आयो आहे। असां उमेदूं खणी आयासीं त सॼी सिंध में जेका अमुन जी फ़िज़ा खे बाहि लॻाई वई आहे, माण्हुनि खे विढ़ायो वियो आहे, माण्हू नंढनि नंढनि शयुनि तां इख़्तिलाफ़ कया आहिनि, उन्हनि खे पाण में खीर खंड कयूं ऐं उन लाइ असांजी हीअ जदोजहद हलंदड़ आहे। अॼु बि असां सां गॾु आहिनि उहे दोस्त जखरा ऐं काका जेके 30 साल विढ़िया, हुननि जा बच्चा तइलीम खां तबाह थिया, हुननि जूं ज़मीनूं तबाह थियूं, हू दरबदर थिया। असां ॿिन्ही धुरनि ॾे क़ुरान बि खणी वियासीं, मेड़ियूं खणी वियासीं, नेठि हुननि जो ठाह करायोसीं, पर हिते जे भोतारनि, हिते जे वॾेरनि हुननि खे ठाह कोन करायो। असीं सम्झूं था त ही भोतार वॾेरा अंग्रेज़नि जो औलादनि जिन चाहिनि था त सिंध जा माण्हू विढ़नि। असां कॾहिं बि सिंध जे माण्हुनि खे विढ़नि कोन ईंदासीं, छो त असां जहिड़नि जा उन्हनि जा असर ॾिठा आहिनि त कीअं मायूं जेके आहिनि वीचारियूं बेवह थियूं आहिनि, कीअं उन्हनि जा बच्चा जेके आहिनि दरबदर ऐं पिंडिया आहिनि। इन करे असीं कॾहिं बि कोन चाहींदासीं असीं पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे बर्बाद ऐं तबाह थियण ॾियूं। इन करे अॼु असीं सभु ई क़ुरान शरीफ़ ऐं मेड़ खणी आया आहियूं, दोस्तनि वटि आया आहियूं ऐं ॿिए दफ़े असीं न्याणियूं बि मेड़ वठी ईंदासीं ऐं सॼी सिंध जा साञावंद, सॼी सिंध जा जेके दोस्त आहिनि, अदीब आहिनि, शाइर आहिनि, उन्हनि खे वठी ईंदासीं। हिते असीं वेही रहंदासीं त बाबा हाणे असां तव्हांजे तॾे ते हेठि था विहूं, असां तेसीं ताईं कोन उथंदासीं जेसीं ताईं तव्हीं ॿई धुरियूं कंहिं फ़ैसिले लाइ नाराज़ी थियो। छो त फ़ैसिले जी कसब कसर हूंदी आहे, भले 100 माण्हू मारे छॾियो पर वरी फ़ैसिलो थींदो। इन करे असीं अॼु सभु लंघे आया आहियूं ऐं उन जेके दोस्त आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त महिरबानी करे हे असां सभिनी जे सॾ खे वरनायो, क़ुरान शरीफ़ खे इज़त ॾियो। क़ुरान शरीफ़ असां वटि अमुन ऐं मोहबत जो पैगाम आहे जेको नबी साईं ते लथो हो। इन करे असीं ही नबीअ जो पैगाम खणी आया आहियूं। हीअ असीं लतीफ़ जी जेका लॼ खणी आया आहियूं। लतीफ़ अमुन जो पैगम्बर आहे, सचल ही मोहबत जो पैगम्बर आहे, कलंदर हिन धरतीअ जो सूफ़ी शाइर आहे। इन करे असीं उन्हनि सभिनी अमुन जा पैगाम खणी आया आहियूं ऐं इहा अपील था करियूं त महिरबानी करे कंहिं ठाह ते, कंहिं फ़ैसिले ते गॾिजी वियो त जीअं ही जेको ठोड़ा आहे उहो अमुन ऐं मोहबत ऐं भाईचारे तरफ़ वञे, न कि खून रेज़ी थिए। छो त तव्हां हिननि जा भले माण्हू मारे छॾियो पर वरी बि त फ़ैसिलो थींदो न। उन करे असीं चाहियूं था त ही जेके ज़ाहिरी आहे जंहिंजे घर में खून थिया हूंदा उन्हनि जी दिलि त दुखियल हूंदी न। उन करे ही सभु दोस्त ही पटका, ही टोपियूं तव्हां वटि मेड़ खणी आया आहिनि त क़ुरान जे वास्ते, रसूल जे वास्ते वधीक झेड़ो न कयो। सिंध हाणे झेड़ा बर्दाश्त नथी करे सघे। सिंध कराची ॾिसो था, रोज़ असांजा कुंदर कुसनि पिया, असांजे आइलनि ते, असांजे तेलनि ते, असांजे पाणीअ ते रोज़ धाड़ा लॻनि पिया। सिंध जूं ॿॾियूं सुकण वारियूं आहिनि, सिंध जी तबाही बि थिए। असीं पाण में विढ़ंदासीं त ज़ाहिरिया धारिया माण्हू असां ते काबिज़ थींदा न। इन करे आया आहियूं असीं तव्हां वटि त महिरबानी कयो, ख़ुदा जे वास्ते, क़ुरान जे वास्ते, जंहिं वटि बि फ़ैसिलो करायो, जिते बि करायो, असीं उन लाइ आहियूं त हीउ फ़ैसिलो थिए। पाण में मेठ मोहबत जेको अॻे हिते हिते रही हुयां, मेठ मोहबत जो जेको ठोड़ा जो शहर हो जंहिंमें सभु माण्हू मोहबतूं विराईंदा हुआ, मुरकंदा हुआ, गले लॻंदा हुआ। अॼु उन ठोड़नि खे ॾिसां पियो रत जी बूइ पई अचे। अॼु उन ठोड़नि खे वरी मोहबत ऐं भाईचारे तरफ़ मोटाइणा आहियूं। असां अपील था करियूं हिन मीडिया जे थ्रू, तव्हां सभिनी दोस्तनि जे थ्रू, त असांजे क़ुरान खे, हिन धरतीअ खे, हिननि माण्हुनि खे, हिननि टोपियुनि खे, हिननि पटकनि खे, हिननि बुज़ुर्गनि खे मान ॾियो ऐं पाण में को फ़ैसिले जी का अहिड़ी का राह हमवार कयो। हिन बुज़ुर्गनि खे बि अपील कंदुसि त ही जेके ॻोठ जा मोज़िज़ माण्हू आहिनि, उहे हिते जा जेके इलाइक़े जा चङा आहिनि, उन्हनि खे सभिनि खे अपील कंदुसि त हिन अमुन जे पैगाम ऐं सिंध जे माण्हुनि खे ठाहिण में रोल प्ले करियो। सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरनि त कुॼाड़ो खे कंड कूड़ी दावा दोस्तीअ जी। महिरबानी।